मुल्क में कोहीड़े जो राज बरकरार। कराची में फ्लाइट ऑपरेशन मुतासिर, 5 उडामूं मुअत्तल, 10 खां वधीक देर जो शिकार। M9 कराची खां TH ताईं बंद। मलीर, बहरिया टाउन, गुलशन मेमार, स्कीम टेट्री ऐं ॿियनि इलाइक़नि में शदीद कोहीड़ो। पंजाब ऐं सिंध जे केतिरनि ई शहरनि में बि कोहीड़े जो राज बरकरार, ट्रैफ़िक मुतासिर। अमरीका कुछ ॾींहं में ईरान ते हमलो करे सघे थो। इसराइली मीडिया जी दावा। अरब मीडिया बि दावा कई त अमरीकी जंगी बेड़ो विच ओभर ॾांहुं मोकिलियो पियो वञे। ईरान में जंगी ख़तरनि सबबि केतिरनि ई मुल्कनि ईरान में मौजूद पंहिंजनि शहरनि ऐं सिफारतखाननि लाइ अलर्ट जारी करे छॾिया। अमरीका पारां कतर में क़ाइम पंहिंजी सभ खां वॾी फ़ौजी अॾे अल अदीब ते मुक़रर फ़ौजी ऑफिसर्स खे बि अॾो छॾण जी हिदायत। बरतानिया ईरान मां पंहिंजे समूरे सिफ़ारती अमले खे घुराए वरितो। भारत, स्पेन, इटली ऐं पोलैंड पारां बि पंहिंजे शहरनि खे ईरान छॾण जी हिदायत। ईरान में क़त्लेआम बंदि थी वियो आहे ऐं मुज़ाहिरीन खे फांयूं ॾियण जो बि को मंसूबो न आहे। ईरान मां सुठियूं ख़बरूं अची रहियूं आहिनि, पर ईरान जो अमल ॾिसंदासीं ऐं परखींदासीं। असांजी ईरान ते नज़र आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ओवल ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ईरान जी हुकूमत मुज़ाहिरीन ख़िलाफ़ पुरतशदद कार्रवायूं न रोकियूं त अमरीकी रद्दअमल इंतहाई सख़्तु हूंदो। ख़बर न आहे त ईरान जी अपोज़िशन अॻवान रज़ा पहलवी खे ईरान में अवामी हिमायत हासिल आहे या न। ईरान में बदअमनी सबबि हुकूमत किरी सघे थी, हर निज़ाम नाकाम थी सघे थो। अमरीका सूरत में ग्रीनलैंड खे हासिल कंदो। अमरीका जा डेनमार्क सां सुठा लाॻापा आहिनि, पर ग्रीनलैंड बाबति डेनमार्क ते एतबार नथा करे सघूं। ईरान अमरीकी हमले जी सूरत में सऊदी अरब, कतर ऐं गॾियल अरब इमारात में अमरीकी फ़ौजी अॾनि खे निशानो बणाइण जी धमकी ॾेई छॾी। परॾेही ख़बरूं इदारनि मूजिबि ट्रंप जी धमकियुनि खां पोइ ईरानी इख़्तियारनि सऊदी अरब, कतर, UAE, तुर्किया ॿियनि मुल्कनि ते वाज़े कयो आहे त इते मौजूद अमरीकी अॾनि खे निशानो बणायो वेंदो। अमरीकी धमकियूं ईरान सां मुआहिदे में तब्दीलियूं नथियूं आणे सघनि। रूसी परॾेही वज़ीर चयो आहे त अमरीका जंहिं कानून खे ग्लोबलाइज़ेशन जो नालो ॾे हथी ॾिनी, हाणे उन ई कानून जी पासदारी नथो करे। अमरीकी धमकियुनि सां का ईरान सां लाॻापनि में का बि तब्दीली न ईंदी।